सवाल कयो आहे अली रज़ा। उहो त चए त नमाज़ जे वक़्तु अॻियां तस्वीर लॻल आहे, छा नमाज़ थी सघे थी या न? बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जेकॾहिं नमाज़ी जे अॻियां कंहिं जानदार जी तस्वीर लॻल आहे ऐं उहा एतिरी तस्वीर आहे जेका नज़र बि अचे थी ऐं मुकमल आहे त उन जे साम्हूं नमाज़ पढ़णु मकरूह तहरीमी आहे। मकरूह तहरीमी जो हुकुम इहा आहे त जेसीं ताईं वक़्तु आहे त उन नमाज़ खे वराए पढ़णु वाजिबु आहे, पर जेकॾहिं न पढ़ियाई वक़्तु गुज़री वियो त गुनाहगार थींदो ऐं नमाज़ उनजी थी वेंदी। जीअं हिदायत जे अंदरि आहे त वयुकरो ऐं यकून फौक़ रअसिही फी सक़फ़ि औ बैन यदैहि औ बिहिज़ाहि तसावीर औ सूरतुन मुअल्लक़तुन। पाण फरमाए थो त जेकॾहिं नमाज़ी जे मथे जे मथां छत जे अंदरि तस्वीर लॻल आहे या उनजे साम्हूं तस्वीर लॻल आहे या उनजे साॼे या खाॿे पासे में तस्वीर कंहिं इज़त वारी जाइ ते टंगियल आहे त पोइ नमाज़ उनजी मकरूह आहे। ऐं इन जो दलील ॾींदे पाण फरमाए थो त जंहिं घर में तस्वीर हूंदी आहे या कुतो हूंदो आहे त उन में अलाह जी रहमत जा मलाइक नाज़िल न थींदा आहिनि। जीअं हदीस मुबारका जा लफ़्ज़ आहिनि त हज़रत जिब्रील अमीन फरमाए इन्ना ला नदखुलु बैतन फीहि कल्बुन औ सूरतुन। असां अहिड़े घर में दाख़िल न थींदा आहियूं जंहिंमें तस्वीर हुजे या कुतो हुजे। इन हदीस मुबारका मां ऐं उन इबारत मां मालूम थियो त जंहिं नमाज़ी जे साम्हूं तस्वीर लॻल आहे त नमाज़ मकरूह तहरीमी आहे। अल्लाहु आलम बिस्सवाब।